सखर में पीपी अगवान सैयद ज़ाहिद शाह बुखारी चयो आहे त कूड़ा केस ऐं धमकियूं अवामी ख़िदमत खां रोके नथियूं सघनि। पीपी जे मरकज़ी अगवाननि इस्लाम दीन शेख, मरकज़ी सीनियर अगवान सैयद खुर्शीद अहमद शाह, सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, MNA नोमान इस्लाम शेख ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं मेयर सखर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख जी हिदायतुनि ते अमल कंदे ग़रीब औरतुनि जी मदद करणु साज़िशी अनासरनि खां बर्दाश्त न पई थिए। जंहिं करे कूड़ा केस दाख़िल कराए ख़िदमत वारे कम खां रोकण जी नाकाम कोशिशूं करे रहिया आहिनि। अहिड़ो इज़हार हुन सखर लेबर कॉलोनी पीपी ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदो कयो। इन मौक़े ते पीपी लेबर कॉलोनी ऑफिस में मौजूद औरतुनि ऐं मर्दनि जो चवणु हो त सैयद ज़ाहिद शाह बुखारी पीपी क़यादत जी हिदायतुनि तहत मुस्तहिक औरतुनि जा बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में नाला शामिल कराइण लाइ फॉर्म भराए रहियो आहे, जेको अमल सुठो क़दम आहे, पर कुझु माण्हुनि खे ख़िदमत वारो कमु नथो वणे। जंहिंमें रुकावटूं विझण लाइ ज़ाहिद शाह बुखारी मथां कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं पीपी जे मक़ामी क़यादत खे अपील था करियूं त ज़ाहिद शाह ख़िलाफ़ केस दाख़िल कराईंदड़ अनासरनि ख़िलाफ़ कार्रवाई कराई वञे। असां सैयद ज़ाहिद शाह सां गॾु आहियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची